सिंध वासियों, अॼु असां तव्हांखे हिकु अहिड़े पढ़ियल लिखियल किरदार सां था मिलायूं जंहिं सुठो तालीम याफ़्ता हुजण जे बावजूद बि कंहिं बि क़िस्म जे कारोबार में, कंहिं बि क़िस्म जे हलाल रोज़ी कमाइण जे ज़रिए खे ऐब नाहे सम्झो। ज़िले खैरपुर जो दोस्त अब्दुल समी जुमानी जैसा ओचितो मुलाक़ात थी ऐं जॾहिं मां अब्दुल समी जुमानी जो प्रोफाइल पुछा कयो त मूंखे ॾाढी हैरत थी त ही दोस्त MBA HR आहे ऐं MBA हुअण जे नाते तमामु कॉम्पिटेंट माण्हू आहे, तमामु ज़हीन माण्हू आहे, होशियारु माण्हू आहे ऐं संदसि अंदाज़ पढ़ियल लिखियल माण्हुनि वारो ॻाल्हाइण ॿोलाइण हर शइ त छा असांजे माण्हुनि खे रोज़गार नथो मिली सघे। असांजा माण्हू सरकारी नौकरियुनि जे लाइक़ु न आहिनि या असांजा माण्हू प्राइवेट जॉब्स में कंहिं सुठियुनि पोजीशन ते प्राइवेट ऑर्गेनाइजेशन ते कमु नथा करे सघनि। बिल्कुलु करे सघनि था, पर जेकॾहिं किथे का ॾाढाई आहे, पर जेकॾहिं किथे का ज़्यादती आहे ऐं उते माण्हू हथु ते रखी करे वेही रहे, इहो तमामु वॾो महिणो आहे। पर अब्दुल समी जुमानी इहो थियणु न ॾिनो। अब्दुल समी जुमानी परफ्यूम चौक गुलिस्तान जौहर में पंहिंजो कारोबार शुरू कयो आहे, जंहिंमें बर्गर्स ऐं चिकन रोल्स ऐं शवारमा ऐं उनखां अलावा ॿियूं फास्ट फूड जूं वैराइटीज़ रखियूं आहिनि अब्दुल समी, जंहिंजा तव्हां ॾिसी सघो था त जा रेट्स बि तमामु घटि आहिनि बाक़ी सभिनी जी भेट में। अब्दुल समी इन जा रेट्स तमामु घटि रखिया आहिनि ऐं सुठी ॻाल्हि इहा त हिननि जी जेका क्वालिटी आहे उहा बिल्कुलु घर जहिड़ी क्वालिटी आहे। कोई इंग्रेडिएंट्स में ॿ नंबरी न आहे, कोई ग़लति शइ कान्हे का, साफ़ु सुथरो कमु था कनि पिया, रेट्स तमामु घटि आहिनि ऐं वरी ॻाल्हि आहे त तमामु बाइख़लाक़ माण्हू आहिनि। अब्दुल समी साहब सलामु छा हाल आहे भाउ, ठीकु आहियो, तबियत सही आहे? तव्हां सां पहिरियां ॻाल्हि थी त तव्हां ॿुधायो तव्हां MBA HR आहियो ऐं भला MBA HR आहियो, पोइ भला जॉब्स जी का कमी आहे, जॉब्स न आहिनि, तव्हांखे मजबूरन भला हे कमु छो करिणो पियो ऐं तव्हां हिन कम मां मुतमइन आहियो? सही सभु ख़ैर, मोस्ट वेलकम, तव्हां आहियो, ॾाढी ख़ुशी थी तव्हां पुछो की असल में जेको MBA करण जो मतिलबु इहो आहे त जेको तव्हां बेसिकली जेको मास्टर्स ईंदी आहे त तव्हां कारोबार ई कयो। मेन रूट हुनजो इहो ई आहे त कारोबार ई कयो। असांजे जेको पाकिस्तान में जेको रुझान चेंज आहे त पहिरीं जेको MBA करे असां जॉब्स ॻोल्हींदा आहियूं, हू बि जॉब्स इलाही कयूं, प्राइवेट जॉब्स इलाही कयूं, पर जेको मेन फोकस जेको हिन ते अची लास्ट बीठो हुजे एक्सपीरियंस इहो ई थियो त जेको पंहिंजो कारोबार आहे उहो सभिनि खां वधीक बेस्ट आहे ऐं उनखां सवाइ जेको इनखे सर्वाइव थी सघे। जॉब पढ़ाई आहे, तव्हां हुन में जेको यानी की परावा ग़ुलाम आहियो, हे तव्हांजी आज़ादी आहे, पंहिंजो कारोबार आहे, उनखे तव्हां पंहिंजो असेट जेको गिरो कयो था ऐं उहो सभु कुझु तव्हांजो पंहिंजो ई रहे थो। ईअं न आहे त जेको तव्हां ॿियनि खे कमाए ॾियो था, हे तव्हांजो पंहिंजो आहे। अलाह शुक्र आहे, बहितरीनु आहे, सफ़ाई सां आहे, क्वालिटी बि ॾियूं था, उन सां गॾु गॾु रेट्स बि नॉमिनल बिल्कुलु बि लो रेट आहिनि एज़ कम्पेयर टू ऐं ॿियनि जी जेको भला तव्हांखे कदा कलामी माज़रत, भला तव्हांखे हिते ओसे पासे में ॿिया बि आहिनि कारोबार करण वारा, कंहिं क़िस्म जी का तकलीफ़, कंहिं क़िस्म जी का परेशानी या कोई न सहप वारी का ॻाल्हि, कोई अहिड़ो को इशू आहे छा? अलहमदिल्ला अलाह एहसान आहिनि ऐं अहिड़ो को जेको पंहिंजो रवैयो बि न रखियो आहे त जेको असां ग़लति हले, बसि ईअं हूंदो आहे त बाक़ी जाते जेको एडवांटेजिस हूंदा हूंदा डिसएडवांटेजिस इहो शइ जेको ॾिठी वेंदी आहे, अकाउंट थींदी आहे ऐं अलाह तव्हांखे लेखी ॾिए। बसि कोशिशि कयूं था त हुननि खे जेको इग्नोर करे ऐं पंहिंजे कारोबार कयूं ऐं असां सिंधी आहियूं ऐं इलाही मार्केट गैप आहे, छो त असां सिंधी जेको थोरा अवॉइड कंदा आहियूं त नंढे कारोबार खां ऐं जेको शर्म महसूसु कंदा आहियूं त न कयूं, लेकिन असांजे लाइ माना तव्हां हिन कारोबार में कंहिं बि क़िस्म जो आर महसूसु नथा कयो, कोई शर्म महसूसु नथा कयो? मुंहिंजो पंहिंजो कारोबार आहे, मां हिन जो पाण ओनर आहियां ऐं जेको हिन में कोई शर्म जी ॻाल्हि कान्हे की न को नंढो आहे। ज़बरदस्त यार, बहितरीनु रब सां एतिरी रोज़ी ॾे थो जेको घर हली थो अलाह जा एहसान आहिनि। भला कॉपरेट आहे माण्हू जो जेकॾहिं सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा के माण्हू अचनि था पिया त उहे ख़ासि तौर ते इन करे कॉपरेट कनि था त न यार पंहिंजो माण्हू आहे, पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहे, हिनखे जेको आहे उहो प्रायोरिटी ॾिजे। बिल्कुलु अलहमदिल्ला एहसान आहिनि जेके असांजे सिंधी ॿाहिरि आहिनि टोटली बिल्कुलु 200% कॉपरेटिव आहिनि, जॾहिं उनखे जेको नॉलेज में अचे थो त यानी की जेको पंहिंजो भाउ आहे सिंधी आहे ऐं इवन जेको हिकिड़ो दोस्त आयो त उहो बि चए पियो त यार जेको असां सिंधी आहियूं पर असां जेको कारोबार न कंदा आहियूं, पाण फस्ट सिंधी ॾिठो आहे जेको माना जेको ईअं कारोबार खे पंहिंजे वधाए थो। सो
बेहतरीन दोस्तनि खे सिंधियुनि खे बि चवंदुमि त तव्हां यानी कि जेको बजाय जेको नौकरनि जे जेको यानी कि जेको तव्हां पैसा ॾेई करे नौकिरी वठो बहितर आहे त तव्हां जेको पंहिंजो नंढो हिकिड़ो ऐं स्टार्ट ख़ासि तौर ते कराचीअ में जिते जेको पूरी दुनिया जा माण्हू अची करे हिते कारोबार था कनि पिया नंढा नंढा त असां उहो ख़ाल छो छॾियूं वेठा आहियूं बिल्कुलु पूरी दुनिया जा यतीम जेको चइजे पूरी दुनिया जा यतीम बिल्कुलु सिंध त हूअं बि बैन अवी यतीम खानो आहे असांखे हिमत ॾे ऐं असांजे दोस्तनि खे जेको थोरी सम्झ ॾे उहे जेको स्टार्टअप वठनि मेन शइ आहे थोरी हिमत करण जो बजाए जेको असां पंहिंजी ज़मीनूं विकिणी पंहिंजा ढोर विकिणी करे सरकारी नौकरियूं वठूं भई साॻियो ई पंहिंजे पाण खे जेको पघार जो ज़बरदस्त बहितर आहे त नंढो कारोबार स्टार्ट करे ऐं पंहिंजा माल खे पाण ते जी त सिंधवासियो तव्हांखे असां तारुफ़ करायोसीं तव्हां सां अब्दुल समी जुमाणी साहब जो अब्दुल समी जुमाणी साहब तमामु काफ़ी ऑर्गेनाइज़ेशन्स में कमु कयो आहे काफ़ी हंधनि ते जॉब्स कयूं प्राइवेट जॉब्स कयूं पर फाइनली अची हिन नतीजे ते पहुता त जेको पंहिंजो रोज़गारु आहे ऐं उहो बि कराचीअ जहिड़े शहर में जेको कंहिं बि लिहाज़ सां दुबई खां घटि न आहे जॾहिं हिते वाना वज़ीरिस्तान गिलगित बिल्तिस्तान ऐं फैसलाबाद खां रहीमयार ख़ान खां सादकाबाद खां ऐं दुनिया जे ॿियनि केतिरनि ई मुल्कनि खां माण्हू चोरीअ अची करे उबता सुबता कम करे सघनि था पिया ऐं हिते ॿिया सभु कम करे मार्केट खे सीड़ाए सघनि था त सिंध वासी साॻियो ई कमु अची करे छो न कनि सिंध वासी अची करे हिते महिनत छो न कनि इहो इन ख़ाल खे भरिणो आहे ऐं अवां सभिनि खे इल्तिजा आहे त हिकु दफ़ो घटि में घटि अब्दुल समी साहब वटि चकर ज़रूरु लॻायो संदन रोल ऐं जेको आहे ज़िंगर बर्गर ऐं शवारमा खाई करे तव्हांखे मज़ो न अचे त पैसा मूंखां वठिजो मूंखे त ॾाढो मज़ो आयो आहे मां त अक्सर ईंदो रहंदो आहियां ऐं मूंखे त मज़ो अची वियो आहे ॾाढो तव्हां बि घटि में घटि हिकिड़ो दफ़ो ज़रूरु अचो ही मेन परफ्यूम चौक ते जेको आहे जेको रस्तो हेॾे टर्न थो करे पियो रूफ़ी गार्डन जे रूफ़ी ड्राइव लेक जे भरिसां ऐं जेको आहे मुनीर गार्डन ऐं इहे इन तरफ़ जेको रस्तो टर्न थो करे पियो हिते इन ई स्ट्रीट में थोरो ई अॻिते अची करे ऐं ज़िंगर बर्ग जे नाले सां शॉप आहे अब्दुल समी साहब जी त एटलीस्ट हिकु दफ़ो ज़रूरु अचिजो ऐं अब्दुल समी साहब जी प्रोडक्ट्स खे ट्राए ज़रूरु कजो महिरबानी सिंधवासियो